इते अवांखे ॿुधायूं त पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पुलिस जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कयो आहे। बिल्कुलु नाज़रीन, कानून जी हुक्मरानी ऐं शहरनि जी हिफ़ाज़त लाइ शहीदनि जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं, जॾहिं त पीबी चेयरमैन पारां वधीक चयो वियो आहे त शहीद क़ुर्बानियूं ॾेई आवाम जी हिफ़ाज़त, इंसाफ़ ऐं दयानतदारी जे क़दरनि जी पासदारी कई आहे। पीपल्स पार्टी पुलिस जे शहीदनि जे ख़ानदाननि सां यकजहती जो इज़हार करे थी। अहम ख़बर आहे नाज़रीन, पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पुलिस जे शहीदनि खे ख़िराजी अक़ीदत पेश कई वई आहे। पीबी चेयरमैन जो वधीक चवणु आहे त कानून जी हुक्मरानी ऐं शहरनि जी हिफ़ाज़त लाइ शहीदनि जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। शहीदनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं, जॾहिं त वधीक चयो आहे त शहीदनि क़ुर्बानियूं ॾेई आवाम जी हिफ़ाज़त, इंसाफ़ ऐं दयानतदारी जी क़दरनि जी पासदारी कई आहे। पीपल्स पार्टी पुलिस जे शहीदनि जी ख़ानदाननि सां यकजहती जो इज़हार करे थी।